सेवा सचो प्रेम गुरु के समर्पित कयो। अज असां के गुरुद्वारा के सुनो ज्ञान सुनी शिक्षा मिलंदी कि पाण के कन्हे भी कहीं ॻाल्हि ते अभिमान न करणु खपे। गुरु नानक साहिब जी ख़बर पई कि व्यक्ति अभिमान तो करे, जो अपमान तोड़ण वास्ते गुरु नानक साहिब बाले मर्दाने के चयो हल भाई के अभिमान तोड़णो आहे। माण्हू जे दिलों तो दुखाए, माण्हू खे परेशान तो करे, लुट फोड़ तो करे, चोरी तो करे, परेशान तो करे। उनखे समझाइणो आहे जेको तू पद जो अभिमान तो करे, जेको तू राजा बणिजी करे। अच्छा, राजा पंहिंजे पाण खे अलॻि ई रूप में हलंदो आहे। भई मां जेको चई छॾियो सो चई छॾियो, कंहिंखे बुरो लॻे चाहे सुठो लॻे हुन सां मतिलबु न आहे। प्रजा दुखी रहे सुखी रहे कोई मतिलबु न आहे। वो कंहिंखे लॻंदो आहे मूंखां कुझु कुझु बि थिए, चओ सतनाम श्री हर। कंहिंखे पंहिंजे पाण खे पुॼाइण बि वणंदो आहे, मूंखां कुझु हर ॻाल्हि पुछनि। पर राजा खे अभिमान न हो कि सभु मां, सभु मां, सभु मां, सभु मां। यहाँ तक कि कोई मट में पानी भरे पींदो तो हुनखे आज्ञा वठणी पवंदी हुई कि भाई हिनखे जल पीअणो आहे, साईं आज्ञा ॾियो। चओ सतनाम श्री हर। राजा केतिरो अभिमान हो। राजा जो नालो कानून बादशाह। भाग्य में बाणी लिखियल आहे, कोई भी बाणी मुंहिंजे मुख मां निकल कोई बनावटी न हूंदो करे। कंहिं महिल बि तव्हां चेक करे सघंदा हो भागनि में शब्दनि में। गुरु प्यारे साध संगत जी, गुरु नानक साहिब जंहिं महिल हुते पहुता, कानून बादशाह जो वॾो हिकु गेट लॻो हुयो। बाले मर्दाने सां हुते बीठा। गुरु नानक साहिब आवाज़ ॾिनो, भाई ये मुसाफ़िर खानो कंहिंजो आहे? जेके हिते दरबार बीठा हुया न, उन चई भाई छा थो करे भाई फ़क़ीर, ये मुसाफ़िर खानो कीअं थियो? कानून बादशाह जो हिकु राजा महल आहे, मुसाफ़िर खानो कीअं थियो?